अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां आहियां जो मेज़बान मेराज हबीब। प्रोग्राम जी शुरुआत में पाण ज़िक्र कंदासीं हिन वक़्तु जेको सिंध जो सभ खां वॾो मसलो हली रहियो आहे बल्दियाती कानून बाबति। कुझु महीना पहिरियां सिंध हुकूमत पारां बल्दियाती कानून सिंध असेंबली मां मंज़ूर करायो वियो हो। उन ते अपोज़िशन जे पार्टियुनि पारां एहतजाज कयो वियो। जमायत इस्लामी ऐं PSP पारां धरना हया विया। MQM जी सियासत ऐं लिसानी कार्ड खेॾण जी कोशिश पिणु थी ऐं उन सां गॾोगॾु बाद में उन्हनि इन मामले ते जॾहिं इहो मामलो हलंदड़ ई हो त चीफ जस्टिस पारां पंहिंजी रिटायरमेंट जे आख़िरी ॾींहं ते इहो फ़ैसिलो ॾिनो वियो त इन कानून में तरमीम कई वञे ऐं उन बाबति जेको अपोज़िशन जे पार्टियुनि जो यानी कि जमायत इस्लामी, MQM, PTI ऐं PSP जो जेको मौक़िफ़ हो उन जी ताईद कई वई उन फ़ैसिले में पिणु। मजमूई तौर ते जेको असांखे कराची अंदरि धरणा नज़र आया उन में जमायत इस्लामी ऐं PSP जो धरणो, उन दौरान असां इहो पिणु ॾिठोसीं त ॻाल्हियुनि जे लाइ जमायत इस्लामी ऐं PSP जा वफ़द पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि जे घरनि में वेंदा रहिया ऐं उते ॻाल्हियूं थींदियूं रहियूं, जेको यकीनी तौर ते पहिरियों भेरो नज़र आयो। इन सॼे मामले ते इहे ख़दशा ऐं इन्हनि ख़दशनि जो इज़हार बार बार कयो वियो त ही का वॾी प्लानिंग, का वॾी गेम हिन वक़्तु खेॾण जी कोशिश कई पई वञे, जंहिंजी अॼु बाज़ाब्ता तौर ते तस्दीक सिंध असेंबली जे इजलास में मिली आहे। जमायत इस्लामी तोड़े PSP पंहिंजो धरणो इन ॻाल्हि ते ख़तमु कयो त हाणे पीपल्स पार्टी इन बाबति कानून में तरमीमूं कंदी, अपोज़िशन खे ऑन बोर्ड वठंदी। उन बाबति अॼु स्पीकर सिंध असेंबली जी ऑफिस में हिकु इजलास थियो जंहिंमें सूबाई हुकूमत तरफ़ां नासिर शाह ऐं सईद गनी पारां शिरकत कई वई। अपोज़िशन पार्टियुनि जा पार्लियामेंट लीडर भी उनमें शरीक थिया ऐं उनमें इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट पारां जेको फ़ैसिलो ॾिनो वियो हुयो उन जी रोशनी में अपोज़िशन पार्टियुनि पारां उन्हनि खे गॾु खणी ऐं उन सां गॾोगॾु PSP ऐं जमायत इस्लामी खे बि गॾु खणी हाणे इत्तफ़ाक़ राय सां सिंध अंदरि बल्दियाती कानून आंदो वेंदो। PSP जंहिंजी सिंध असेंबली में हिक बि सीट न आहे, जमायत इस्लामी वटि हिकु सीट मौजूदु आहे, उन्हनि खे बि ऑन बोर्ड खणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मूंखे स्टूडियो में जॉइन क्यों आहे सिंध TV न्यूज़ जा चीफ रिपोर्टर आहिनि, सीनियर सहाफ़ी ऐं तजनिगार आहिनि शकील अहमद सूमरो साहब। शकील, वॾी महिरबानी, थैंक यू सो मच प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। महिरबानी। ज़ाहिर आहे जेको हिकु इम्कान हुयो जंहिंजो पाण बार बार ज़िक्र कयो पंहिंजनि प्रोग्रामनि में नाज़रीन जे साम्हूं सूरत हाल रखी त का वॾी प्लानिंग थी रही आहे ऐं उन प्लानिंग पुठां जेके सभु धुरियूं आहिनि उहे हिकु पेज ते आहिनि ऐं उन जी बाज़ाब्ता तौर ते अॼु तस्दीक सिंध असेंबली जे इजलास मां इन सूरत में थी आहे त हाणे सभु धुरियूं इन मामले ते गॾिजी वेंदियूं। न सिर्फ़ु सभु धुरियूं गॾिजी वेंदियूं पर PSP ऐं जमायत इस्लामी सां बि जेके मुआहिदा थिया आहिनि उन्हनि तहत ई जेको बल्दियाती कानून आहे उन में तरमीमूं कयूं वेंदियूं। अवां इन मामले खे कीअं पिया ॾिसो? महिरबानी महराज, पाण हिननि प्रोग्रामनि में जेको आहे सिंध सां जेका ख़तरनाक गेम खेॾिजी रही आहे, ख़ासि तौर ते स्पेशली लोकल गवर्नमेंट बिल सेंसस जेका डिसंबर 2022 में थी रही आहे, वक़्त खां अॻु 5 सालनि जे वक़फ़े खां पोइ, ऐं ॿियो टियों जेको अहम इशू आहे उहो ग्रेटर थल कैनाल 2 जेको आहे उन ते अमल दरामद कयो पियो वञे। इहे टई जेके इशू आहिनि इहे सिंध जे लाइ ज़िंदगी ऐं मौत जा इशू आहिनि। ऐं हिन वक़्तु जेका सिंध गवर्नमेंट आहे, सिंध गवर्नमेंट अॼु जेको सिंध असेंबली जे इजलास में जेको थियो आहे उन खां इजलास खां अॻु में अपोज़िशन जी जमायतुनि सां जेका मीटिंग थी आहे उन में इहो तय कयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट जी जजमेंट जी रोशनी में लोकल गवर्नमेंट जेको बिल आहे उहो अपोज़िशन जी जमायतुनि सां गॾिजी जेको आहे इत्तफ़ाक़ राय सां सिंध असेंबली मां मंज़ूर करायो वेंदो। ही सॼी जेका गेम आहे, प्लानिंग आहे, रिथाबंदी आहे, उन रिथाबंदी में मां चवंदुसि त सिंध हुकूमत बराबरि जी शरीक आहे। सिंध हुकूमत खे हिन खां अॻु में इहो तजुर्बो हुयो त बिटो बल्दियाती जॾहिं तकरारी निज़ाम आंदो वियो त उन ते जेको सिंध जी अवाम जो सख़्तु रद्दमल हुयो, उहो सख़्तु रद्दमल वारो जेको तजुर्बो हुयो सिंध हुकूमत जे साम्हूं हुयो। इन करे हींअर स्ट्रेटजिकली हुननि जेको ख़तरनाक गेम खेॾी आहे उहा कंहिं ॿिए कार्नर खां खेॾी आहे। ॿिए कार्नर मां मुराद हुननि हिकिड़ो लीगल कवर ॾियण जी कोशिशि कई आहे ऐं उनमें मुतहिदा जा सभु धड़ा PSP, PTI, जमात इस्लामी उहे सभु शरीक आहिनि। लिसानी कार्ड जो इस्तेमालु कयो वियो ऐं उनखां बाद में असां ॾिसूं था त सिंध जे अंदरि बिटो बल्दियाती निज़ाम जॾहिं आयो हो त सिंध जा जेके मुख़्तलिफ़ नेशनलिस्ट तंज़ीमूं हुयूं, सिविल सोसाइटी हुई, दानिश्वर, अदीब, सुजाण धुरियूं, उहे सभु हिकिड़े पेज ते हुया ऐं सिंध जे अंदरि हिकिड़ो वॾो सख़्तु रद्दमल ॾिसण में आयो।
ऐं अवामी जेको प्रेशर आयो उन खां पोइ पीपल्स पार्टी मजबूर थी ऐं पीपल्स पार्टी विथड्रा थी। हिन वक़्तु छा कयो वियो आहे त सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ नॉन इशूज़ जेके आहिनि उथारिया विया आहिनि। मां ईअं न चवंदुसि त निमरता ऐं नौशीन सां ज़्यादती न थी आहे या परवीन रिंद सां ज़्यादती न थी आहे, नायला रिंद सां ज़्यादती न थी आहे। इहे सभु जेके वाक़िया थिया आहिनि इन वाक़ियनि में सिंध हुकूमत जी जेका पुअर बैड गवर्नेंस आहे, सिंध हुकूमत जी जेका लापरवाही आहे, ऐं जॾहिं तव्हां यूनिवर्सिटियुनि में 2-2.5 करोड़ रुपयनि में वाइस चांसलर मुक़ररु कंदव, सर्च कमेटी जेका आहे उहा पैसनि जे ज़रिए डील कंदी, टीचिंग जेके टीचर्स जूं तंज़ीमूं आहिनि उहे टीचर्स जूं तंज़ीमूं जेके आहिनि उहे बि पैसे ॾोकड़ जे लाइ ॾेती लेती में इन्वॉल्व हूंदियूं। जेके माण्हू PhD में रिसर्च कनि था उहे रिसर्च जेके स्कॉलर आहिनि PhD होल्डर आहिनि उन्हनि जी सॼी कोशिशि इहा हूंदी त ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट में हू एडमिनिस्ट्रेटर या की पोस्ट कीअं वठनि। जॾहिं इन क़िस्म जो माहौल थींदो त उन क़िस्म जे माहौल में सिंध जे अंदरि मरनी यूनिवर्सिटियुनि में नम्रताऊं, नायला, परवीन रिंद उन्हनि सां बेवाजिबियूं थींदियूं रहंदियूं, सतन कुमार सां जेका आहे उहा ज़्यादती थींदी रहंदी। सिंध खे सिंध जे दानिश खे, सिंध जो जेको इंटेलेक्चुअल सिंध जी सॼी क्रीम आहे उनखे बि हिकिड़े प्लानिंग तहत डाइवर्ट कयो वियो आहे। उहो बि जेको आहे पंहिंजनि इनफ़रादी जेके पेटी उन्हनि जा मुफ़ाद आहिनि उन पेटी मुफ़ादनि में उलझी पियो आहे। ऐं ॿिए पासे ही ख़तरनाक रांदि खेॾी पई वञे। लोकल गवर्नमेंट जेको बिल आहे तव्हां पैरेलल सिंध गवर्नमेंट पंहिंजे पेरनि ते पाण कुहाड़ी वहाए रही आहे। हिकिड़ो पैरेलल निज़ाम तव्हां खणी अचो था पिया। उनखां वधीक जेका आहे तव्हां सेंसिस यानी सिंध जी डेमोग्राफी जो इशू हूंदो। बिना सुञाणप कार्ड जे तव्हां कीअं था चई सघो जॾहिं 40 लख खां मथे रुगो इलीगल इमिग्रेंट्स हुजनि, सिंध जी राजधानी उन्हनि जे कब्ज़े में हुजे त तव्हां बिहारी, बर्मी, बंगाली, अफ़गानी खे तव्हां उन सेंसस में ॻणप में आदम जेका ॻणप थिए थी पई उनमें शुमार कंदव त सुभाणे जेका सिंध जी डेमोग्राफी तब्दील थींदी त उनजो ज़िम्मेवार केरु हूंदो। सिंध असेंबली में जेकॾहिं सवात, हज़ारा, अफ़गानी, बंगाली, बर्मी उहे तव्हांजा MPs चूंडिजी वञनि था, क़ौमी असेंबली में उहे MNs चूंडी वञनि था, उहे जेकॾहिं सुभाणे को ख़तरनाक सिंध जी वहादत जे ख़िलाफ़ रेज़ोल्यूशन आणनि था त उनजो ज़िम्मेवार केरु हूंदो। मां चवंदुसि त सिंध जी सुजाण धुरियुनि खे अखि खोलणु घुरिजे, सिंध जी पार्टियुनि खे अखि खोलणु घुरिजे। बिल्कुलु बिल्कुलु पाण इन तरफ़ ईंदासीं, पर जेको हिन वक़्तु माहौल असांखे नज़र अचे पियो, अवां जीअं ज़िक्र कयो आदमशुमारी बाबति ऐं आदमशुमारी ते जेका ॿिए पासे खां रिथाबंदी हले पई उहो उन में असांखे नज़र अचे पियो कहिड़े तरीक़े सां उन ते मुसलसल कैंपेन कई पई वञे। हिन मामले ते जहिड़े तरीक़े सां वारदात जी कोशिश थी आहे, शुरू में जेको सिंध हुकूमत पारां कानून आंदो वियो, उन खां पोइ एहतिजाज थिया, उन्हनि एहतिजाजनि में उन्हनि पार्टियुनि खे घणी अहमियत ॾिनी वई जिन वटि सीटूं मौजूदु न आहिनि ऐं जेके ज़ाहिरी तौर ते को PSP जहिड़ी पार्टी सां बि ॻाल्हियूं थियूं, उन्हनि जे ॻाल्हियुनि ते अमल दरामद लाइ कमेटी जोड़ी, वरी अॼु इन क़िस्म जो मामिलो साम्हूं आयो त सिंध हुकूमत राज़पो ॾेखारियो आहे त हाणे उहे उन तरीक़े तहत ई ठाहींदा। छा सम्झो पिया त इहो जेको सॼो मामिलो आहे उन में पीपल्स पार्टी शयुनि खे सम्झे न पई या पीपल्स पार्टी खे सभु शयूं ख़बर आहिनि ऐं हू जीअं हमेशह इस्तेमालु थींदी आहे उन्हनि ताक़तवर धुरियुनि वटि, उहा हिन भेरे बि असांखे थींदे नज़र अचे थी हिन मामले ते ख़ासि तौर ते। पीपल्स पार्टी हिन सॼी गेम जे अंदरि हिकु स्टेक होल्डर आहे ऐं पीपल्स पार्टी खे सॼी ख़बर आहे। पीपल्स पार्टी हिकिड़ो बार्गेनिंग टूल तौरु इक़्तिदार में हिसो शेयर वठण जे लाइ हीउ सभु कुझु करे रही आहे। ऐं पीपल्स पार्टी मां चवंदुसि त इन खां अॻु में बि पीपल्स पार्टी जेका वेसाघाती कई आहे, तव्हां रुगो सिंध जी ज़मीनुनि जी अलाटमेंट जेका थी आहे उनखे तव्हां कंपेरिज़न कयो माज़ी जी जेके हुकूमतूं आहिनि सिंध जूं हुकूमतूं, त पीपल्स पार्टी हिन 13 सालनि में सभ खां वधीक अलाटमेंट कई आहे ज़मीनुनि जी गैर क़ानूनी तरीक़े सां। उनखां सवाइ सिंध जी अंदरि जेका वालार थी आहे, मां चवंदुसि रुगो बहरिया टाउन या DHA सिटी ताईं न आहे, तव्हां हीउ सॼे कोस्टल बेल्ट में हलिया वञो, पूरो ठट्टो, सिजावल ज़िलो, थर ताईं, उते अहिड़े क़िस्म जी जेके तव्हांखे ॾिसण में ईंदी त कीअं बंदरबाट कई वई आहे सिंध जी ज़मीनुनि जी। त मां सम्झां थो पीपल्स पार्टी खे सॼी ख़बर आहे। ऐं हीउ जेको जमायत इस्लामी, PSP, मुतहिदा जा सभु धड़ा उहे इन ख़तरनाक रांदि में इन्वॉल्व थिया आहिनि। उनजो सभ खां वॾो नुक़सानु मां इहो चवंदुसि त ईंदड़ वक़्त में उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके सिंधी, मां उन्हनि खे सिंधी चवंदुसि, उन्हनि खे सभ खां वॾो नुक़सानु थींदो।
सिंधी माण्हुनि खे थींदो छाकाणि त मुस्तक़िल जेके रहवासी आहिनि सुभाणे जेकॾहिं हिते अची करे ॿाहिरि जो माण्हू अफ़गानिस्तान मां उहो हिते टेक ओवर करे थो, उहो असेंबली जो मेंबर थी वञे थो, त कंहिंजो नुक़सानु थींदो। साॻियो ई मां सम्झां थो त उर्दू ॻाल्हाईंदड़ जेको सिंधी दानिश्वर आहे, सुजाण आहे, उन सां गॾोगॾु असां सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ खे अखि खोलणी पवंदी। हीअ ख़तरनाक रांदि जेका आहिनि खेॾी रहिया आहिनि। जमायत इस्लामी जी एंट्री वरी मां चवंदुसि छो थी आहे कि जियो पॉलिटिकल सूरताल में अफ़गानिस्तान जे तनाज़ुर में ॾिसण जी ज़रूरत आहे। अमेरिका ऐं चाइना जो जेको कॉन्फ्लिक्ट आहे उन तनाज़ुर में बि ॾिसण जी ज़रूरत आहे। हींअर ओचितो वरी जेके मिलिटेंट्स मज़हबी ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उन्हनि खे वरी रीफॉल कयो पियो वञे, रीऑर्गेनाइज़ कयो पियो वञे ऐं उनजी कास्ट अॻु में बि सिंध ॾेई चुकी आहे। छाकाणि त जॾहिं सोवियत यूनियन जे ख़िलाफ़ हिकिड़ो मिंट मां तव्हांजो वठंदुसि, सोवियत यूनियन जे अफ़गानिस्तान में उन में कास्ट पे कंहिं कई। ही जेके चमन में रजिस्ट्रेशन थींदी या पेशावर में रजिस्ट्रेशन थींदी हुई अफ़गाननि जी, उहे सभु अफ़गानी जेके आहिनि उहे सिंध जे राजधानी वारे शहर में आयो। पोइ हिते हीरोइन अची वई, स्मगलिंग थी, धाड़ेल राज आयो, हिते लॉ एंड ऑर्डर जी सूरताल पैदा थी पई ऐं तमामु वॾे पैमाने ते उन्हनि जेको आहे सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ा कया, रोज़गार जा वसीला फुरिजी विया। हींअर ॿीहर उहा ख़तरनाक गेम जेका आहे खेॾी पई वञे। उहो असांखे नज़र अचे पियो ऐं अफ़गानिस्तान में जीअं हिन भेरे बि शुरूआत थी आहे त उन दौरान बि असांखे नज़र अचे पियो त कहिड़े तरीक़े सां अगस्त खां पोइ वॾे तादाद में उतां जा पनाहगीर हिते आहिनि। पर सभ खां वॾो जेको अहम मामिलो आहे हिन वक़्तु जिते असांखे नज़र अचे थो, हुकुमरान जमात पीपल्स पार्टी ऐं अपोज़िशन में वेठल PTI तोड़े GDA तोड़े MQM तोड़े PSP ऐं जमायत इस्लामी सभु धुरियूं हिननि ॿिनि मामलनि ते, हिकु बल्दियाती कानून ऐं ॿियो आदमशुमारी वारे मामले ते हिक पेज ते आहिनि। ज़ाहिर जितां शक जी गुंजाइश शुरू थिए थी। उन खां अलावा जेको हिन वक़्तु घटि में घटि सिंध में जीअं मां ज़िक्र कयो त नॉन इशू जेके शयूं असांजे साम्हूं अचनि थियूं उन खां पोइ मामला वधीक ॿिए पासे ॾे वेंदे नज़र अचनि था। त हिते अवां छा पिया सम्झो त जेको सिंध जो सान्यावंद आहे, क़ौम परस्त तरक़ी पसंद पार्टियूं आहिनि, उन्हनि खे कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे या उन्हनि जी जेका इन्हनि अहम मामलनि ते हिन वक़्तु ताईं ख़ामोशी नज़र अचे पई, उन्हनि पुठियां कहिड़ा कारण थी सघनि था? बिल्कुलु अवां जेको चयो त PSP, PTI, मुतहिदा जा सभु धड़ा ऐं ख़ुदि पीपल्स पार्टी उहे सभु हिकिड़े पेज ते आहिनि। ईअं लॻे पियो त उहे हिकिड़े सिके जा ॿ पासा आहिनि। इन खां अॻु में तव्हां ॾिसो त हुननि ॿोली कहिड़ी इस्तेमालु कई, PP जे ख़िलाफ़ ज़हरीली ॿोली तमामु। उन खां पोइ ईअं ई थींदो रहियो आहे त हिक ॿिए जे ख़िलाफ़ तव्हां ज़हरीली ॿोली इस्तेमालु कयो, ग़ैर पार्लिमानी ॿोली इस्तेमालु कयो, नफ़रत मतभेद वारी ॿोली इस्तेमालु कयो ऐं उन खां बाद में माण्हुनि जी अखियुनि में धूड़ विझी वरी हिकु दफ़ो तव्हां हिक ॿिए खे टोपियूं पारायो। हींअर बि सीन उहो थियो आहे त पहिरें माहौल तयारु कयो वियो त हिक ॿिए जे ख़िलाफ़ तमामु घणी नफ़रत वारी ॿोली इस्तेमालु करणी आहे। रैलियूं कढियूं वयूं, धरना हया विया, घेराव कयो वियो। उन घेराव में हिकिड़ो माण्हू जेको अस्पताल में हार्ट अटैक में फ़ौत थियो वियो, उनखे काउंट कयो वियो त उहो धरणे में जेको आहे मारिजी वियो आहे। उन खां बाद में ओचितो यू टर्न अचे थो, हिक ॿिए खे टोपियूं पारायूं वञनि थियूं पियूं सिंध असेंबली में। हींअर जेका जंहिं जमायत जी एतिरी नुमाइंदगी कोन्हे, रुॻो हिकिड़ो MP आहे, उन सां तव्हां रिटर्न में जेको आहे एग्रीमेंट कयो था। PSP जंहिंजो को बि नुमाइंदो सिंध असेंबली में कोन्हे, उन्हनि सां रिटर्न में तव्हां ठाह कयो था ऐं हाणे चयो था त असां इतफ़ाक़ राय सां लोकल गवर्नमेंट जो बिल मंज़ूर कराईंदासूं। ऐं ॿिए पासे सिंध जा सान्यावंद आहिनि त उन्हनि खे नॉन इशूज़ में इंगेज रखिणो आहे। मां सम्झां थो त कुझु मीटिंगूं थियूं आहिनि सान्यावंदनि जूं, 2-3 जेके अहम इशू आहिनि उन्हनि खे फोकस करणु खपे। सभ खां वधीक जेको हींअर सिंध असेंबली में ही बिल मंज़ूर थियणु वञे पियो लोकल गवर्नमेंट, उन ते अवामी रद्देमल जो इज़हार करिणो आहे। सिंध जी सान्यावंद धुरियुनि खे, तरक़ी पसंद, क़ौम परस्त, जमहूरी जेके सोच रखंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे पंहिंजो रिएक्शन जेको आहे शो करिणो पवंदो। उन खां बाद में सेंसिस जेका 5 साल बिफोर थिए थी पई, उहो ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे, असांजी डेमोग्राफी जो मसइलो आहे, असांजी वहदत जो मसइलो आहे। उन ते असांखे जेका आहिनि यूनाइट थियणो पवंदो। ऐं उन खां बाद में ग्रेटर थल 2 जेको कैनाल आहे, उहो जेकॾहिं पाणी वॾो अहम शइ आहे। तव्हां कोटड़ी डाउन स्ट्रीम में 1991 जे एकॉर्ड तहत जेतिरो पाणी घुर्बल आहे उहो तव्हां नथा छॾियो। ऐं उन खां बाद में जेको पाणी आहे सिंध जे हिसे जो, उहो बि तव्हां कैनाल कढी जेके ग़ैर आइनी आहिनि ऐं उहे इर्सा जे ज़ाब्तनि असूलनि जे बि ख़िलाफ़ आहिनि, उहे तव्हां प्रैक्टिस कयो था पिया। त हीउ मैसेज तव्हां कहिड़े क़िस्म जो कन्वे कयो था पिया? तव्हां कहिड़े क़िस्म जी सिंध जे माण्हुनि खे जेको आहे सज़ा ॾेई रहिया आहियो? उन सिंध जे माण्हुनि खे जन 43 में
हिन मुल्क जे लाइ रेज़ोल्यूशन पास कयो जेके मुहिबे वतन आहिनि तव्हां उन्हनि जे मथां ही जंहिं क़िस्म जी अहिड़े क़िस्म जी शइ कयो था पिया ख़तरनाक गेम खेॾो था पिया उनजो नुक़सानु फिरी गिरी हिन फेडरेशन खे ई नुक़सानु पइजी रहियो आहे त मां सम्झां थो त मुल्क जूं जेके असल वागधणियूं आहिनि इस्लामाबाद में वेठल हुक्मरान आहिनि ख़ुदि पीपल्स पार्टी खे सिंध जे माण्हुनि मैंडेट ॾिनो आहे सुभाणे ही जेका ख़तरनाक रांदि खेॾण खां पोइ पीपल्स पार्टी वोट जे लाइ वेंदी त सुभाणे इहा बैलेट जेको हिनखे मिले थो पियो उहो तब्दील बि थी सघे थियो इन करे मां चवंदुसि पीपल्स पार्टी जे अंदरि जेके माण्हू वेठा आहिनि पीपल्स पार्टी खे जेके अंदरि सिंध जा मुहिबे वतन वेठा आहिनि उन्हनि खे पंहिंजो रिएक्शन शो करणु खपे ऐं ही ख़तरनाक जेका रांदि एग्रीमेंट थिया आहिनि उन्हनि खे पब्लिक अवाम वारो पधिरो करणु खपे त जीअं सिंध जूं साञावनि धुरियूं जेके आहिनि उहे बि अॻिते अचनि असांखे इन शइ सां को बि एतिराज़ु कोन्हे त म्यूनिसिपल सर्विसिस उहे शहदादकोट शिकारपुर डहरकी घोटकी कराची मलीर लियारी नॉर्थ कराची न्यू कराची सभिनी खे म्यूनिसिपल सर्विसिस जा अख़्तियार मिलणु खपनि पर थर्ड टियर खे जॾहिं तव्हां हिकिड़ो मुल्क जी डेमोक्रेटिक जेको सिस्टम आहे उहो कंट्रोल्ड आहे हाइब्रिड क़िस्म जो आहे तव्हां ही थर्ड टियर खे कीअं एम्पावर कयो था पिया उतां जॾहिं तव्हां एम्पावर कयो था शक जनम वठंदा असां वटि मिसाल माज़ी जा मौजूद आहिनि वॾी महिरबानी मुंहिंजी थैंक यू सो मच शकील सुमरो साहब असां सां गॾु मौजूदु हो ज़ाहिर आहे इंतहाई अहम मामिलो हिन वक़्तु जेको बल्दियाती कानून आहे ऐं उन ते ऐं उन सां गॾो गॾु आदमशुमारी वारे मामले ते सभई धुरियूं हिक पेज ते नज़र अचनि पियूं सिंध जो साञावंद हिन वक़्त ताईं हिननि अहम मामलनि ते ख़ामोश आहे यकीनी तौर ते इन ते पंहिंजो आवाज़ बि उथारणो पवंदो त पीपल्स पार्टी खे अवाम आॾो सभु शयूं ॿुधाइणियूं पवंदियूं त कहिड़ा मुआदा PSP सां थिया आहिनि कहिड़ा मुआदा जमायत इस्लामी सां थिया आहिनि कहिड़ा मुआदा ॿियनि पार्टियुनि सां थिया आहिनि ऐं कहिड़ियूं कानून में तब्दीलियूं करणु पीपल्स पार्टी वञे पई पाण प्रोग्राम में वधीक ज़िक्र कंदासीं वक़्तु ब्रेक जो असां सां गॾु रहिजो प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार हिन हिसे में पाण ज़िक्र कंदासीं सिंध जे तालीमी इदारनि में नियाणियुनि जी हिरासमेंट तोड़े ख़ुदकुशियुनि जा वाक़ियात तेज़ी सां वधी रहिया आहिनि जंहिंसां वाज़ तौर ते सिंध जे अवाम में सख़्तु कावड़ वारी लहर छायल आहे काल अहम इंकिशाफ साम्हूं आया आहिनि जंहिं मूजिबि लाड़कानी जी चाणका मेडिकल कॉलेज जी शागिर्दियाणी डॉक्टर नौशीन शाह ऐं डॉक्टर निमृता चंदानी जे फॉरेंसिक रिपोर्ट में हिक ई शख़्स जा जुज़ा मैच थियण जी तस्दीक थी आहे जेका इंतहाई ख़ौफ़नाक ख़बर आहे ॿिन्ही नियाणियुनि जा हॉस्टल मां लाश मिलिया हुआ जंहिं बाबति यूनिवर्सिटी इंतज़ामिया इहो ॼाणायो हो त ॿिन्ही नियाणियुनि ख़ुदकुशी कई आहे जॾहिं त उन वक़्ती वारसनि पारां ॿिन्ही नियाणियुनि जे क़त्ल जो ख़दशो पिणु ज़ाहिर कयो वियो हो हिन मामले ते जेका फॉरेंसिक रिपोर्ट साम्हूं आई आहे उहा इंतहाई ख़तरनाक आहे रिपोर्ट में न सिर्फ जुज़नि जी तस्दीक थी आहे पर साॻी मर्द जा जुज़ा बि ॿुधाया विया आहिनि रिपोर्ट में वधीक ॼाणायो वियो आहे त हॉस्टल में ईंदड़ वेंदड़ हर माण्हू जी जांच कई वञे हीअ रिपोर्ट 28 जनवरी ते लम्स लेबॉरेटरी पारां पुलिस खे मोकिली वई हुई जेका काल्ह पधरी थी आहे जेका रिपोर्ट काल्ह पधरी थी आहे उहा वाज़ तौर ते हिन मामले ते इहो महसूस थी रहियो आहे त मामले खे लिकाइण जी कोशिश कई वई आहे उन सां गॾो गॾु गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां सिंध जे यूनिवर्सिटियुनि में नियाणियुनि खे हिसाइण तोड़े क़त्ल जे कोशिशुनि जा वाक़िया साम्हूं अची रहिया आहिनि वाज़ तौर ते सिंध जे यूनिवर्सिटियुनि में जेके बगड़ मौजूद आहिनि उहे नियाणियुनि खे ब्लैकमेल करण जी कोशिश कनि था ऐं इहो सिलसिलो गुज़िरियल केतिरे अरसे खां जारी आहे सूबाई हुकूमत जंहिं वटि इन्हनि मामलनि जा सभु अख़्तियार मौजूद आहिनि जॾहिं उहा डॉक्टर आसिम खे यूनिवर्सिटियुनि जा VC चूंडण जा अख़्तियार ॾिए थी जॾहिं सर्च कमेटियूं करप्शन जे बुनियाद ते यूनिवर्सिटियुनि जा VC चूंडियूं थियूं ऐं उन करप्शन जे बुनियाद ते जेके उते मौजूद VC आहिनि उहे पंहिंजे मर्ज़ी मूजिबि उहिदा यूनिवर्सिटियुनि अंदरि विरहाइनि था ऐं जॾहिं यूनिवर्सिटियुनि अंदरि हैरासमेंट सेल सालनि ताईं ख़ामोश रहनि था ऐं अहम मामलनि जा के बि नतीजा नथा ॾियनि त पोइ इन क़िस्म जा वाक़िया साम्हूं अचनि था जॾहिं के नियाणी सां को वाक़ियो थिए थो त उनखे उन वक़्तु ई लह मिटी करण जे लाइ कोशिश कई वञे थी ऐं जॾहिं को वाक़ियो के नियाणी जे क़त्ल बाबति थिए थो त यूनिवर्सिटियूं उनखे फौरन ख़ुदकुशी जो रंग ॾियनि थियूं ऐं वाज़ तौर ते डॉक्टर निमृता ऐं नौशीन बाबति बि इहा ई कोशिश कई वई त उन सां इहा शइ वाज़ थिए थी त यूनिवर्सिटियुनि में वेठल जेके अहम उहिदनि ते वाइस चांसलर खां वेंदे जेके अहम उहिदनि ते वेठल जेके माण्हू आहिनि उहे इन्हनि मामलनि में न सिर्फ़ु मुलविस आहिनि पर उहे सहूलियतकारी जो पिणु जेके ज़िम्मेवारियूं आहिनि उहे निभाए रहिया आहिनि मजमूई तौर ते जेके ही मामला साम्हूं आया आहिनि उन ते सॼी सिंध में ताव पखिड़ियल आहे उन सां गॾो गॾु हिकु अहम मामिलो इहो पिणु आहे त सिंध अंदरि अॻी नियाणियुनि जी तालीम ते कतगनूं आहिनि सिंध अंदरि अॻी नियाणियुनि खे यूनिवर्सिटियुनि ताईं न पियो पहुचणु ॾिनो वञे सिंध अंदरि सिर्फ़ु 16% नियाणियूं आहिनि जेके यूनिवर्सिटियुनि ताईं पहुचनि थियूं अगरि अहिड़ा वाक़िया ईंदा त उन्हनि सां नियाणियुनि जे तालीम ते कहिड़ा असर पवंदा इन सभिनी मामलनि बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं फोन लाइन ते जॉइन कयो आहे पाण यूनिवर्सिटी
यूनिवर्सिटी प्रोफेसर आहिनि, सोशल एक्टिविस्ट आहिनि ऐं इन मामले ते गहरी नज़र रखनि थियूं मैडम अरफाना मल्लाह साहिबा। मैडम वॾी महिरबानी अवांजी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। सभ खां पहिरियां ॿुधाइजो ज़ाहिरा जेके ही मामला असांजे साम्हूं हिन वक़्तु अचनि पिया ऐं उन दौरान असां ॾिसूं था जेके यूनिवर्सिटी जूं शागिर्दियाणियूं आहिनि उहे बाज़ाब्ता तौर ते इहो ॿुधाइनि पियूं त उन्हनि खे क़त्ल करण जी बि कोशिश कई पई वञे। अवां छा पिया सम्झो त इन्हनि वाक़िअनि पुठियां असुल ज़िम्मेवार केरु आहिनि? असल में ये वाक़िया हाणे न थिया आहिनि, गुज़िरियल केतिरे ई अर्से खां यूनिवर्सिटी जे अंदरि इन क़िस्म जा वाक़िया थींदा रहनि था। असुल ज़िम्मेवार त अगरि असां सिधो सिधो ॻाल्हायूं त इन जे ज़िम्मेवार उहे इदारा आहिनि, उन जी इंतिज़ामिया आहे जेका इन क़िस्म जे वाक़िअनि ते रहियूं बाहूं करण या उन्हनि ते एक्शन खणण खां नाबरी वारे थी। ऐं अक्सर करे जॾहिं इन क़िस्म जा वाक़िया थियनि था त चयो वञे थो त इदारो बदनाम थींदो, तंहिंजे करे उन्हनि जेके माण्हू मुलविस आहिनि उन्हनि खे सज़ा ॾियण जे बजाए मामलनि खे दॿायो वञे थो। इन जे करे इहे वाक़िया मुस्तक़िल मिज़ाज सां थी रहिया आहिनि, छो त हिन समाज में सज़ा ऐं जज़ा जो तस्वर ई न आहे। कानून नाफ़िज़ थियण जे बावजूदि, एंटी हरासमेंट कमेटीज़ ठहण जे बावजूदि अगरि तव्हां सभिनी इदारनि खां अंग अखर गॾु कंदो, सिंध जे सभिनी यूनिवर्सिटीज़ खां, कॉलेजिस खां, स्कूलनि खां, सभिनी तालीमी इदारनि खां, मीडिया हाउसिस खां, त इन्हनि कमेटियुनि जे नतीजे में जिन माण्हुनि ते, जिन औरतुनि हिमत करे हिरासमेंट जूं कंप्लेन बि कयूं, जिन छोकिरियूं कंप्लेन बि कयूं, त उन्हनि ते कहिड़ा नतीजा निकिता, उन्हनि ते कहिड़ा एक्शन खयां विया ऐं छो इदारे पारां इन मामले ते जेतिरी हसासियत हुजणु घुरिजे उन जी कमी छो आहे, छो उन्हनि खां इहे ॻाल्हियूं पुछाणो नथो कयो वञे। त मां इन में ज़रूरु चवंदसि त असां जेके बि असांजा इदारा आहिनि, उन्हनि जा जेके आहिनि इदारनि जे पोस्टनि ते वेठल माण्हू आहिनि, उन्हनि खे इन्हनि वाक़िअनि जे हवाले सां हसासियत ई न आहे। उहे सेंसिटाइज़ ई कोन्हनि के त इहे केतिरा अहम वाक़िआ आहिनि। उहे सम्झनि था त समाज में इन क़िस्म जा रवैया आम आहिनि, छोकिरा ऐं छोकिरियुनि जे विच में छेड़छाड़ थींदी रहे थी, ऐं इन्हनि मामलनि खे सीरियस न वठणु घुरिजे। ऐं उहा वधी वधी उन इंतिहा ते पहुती आहे जो हाणे हिन नौशीन ऐं नमता जा जेका रिपोर्ट आई आहे उहा सभिनी माण्हुनि लाइ हिकिड़ो तमामु वॾी शॉकिंग न्यूज़ आहे। ऐं केरु बि हिनखे इग्नोर नथो करे सघे त जेकॾहिं ॿिनि छोकिरियुनि खे साॻे मेडिकल कॉलेज में उन्हनि जा लाश मिलिया आहिनि, उन्हनि जा DNA सैंपल मिलनि था, त इट मीन्स इन कॉलेज में को सीरियल रेपिस्ट आहे। जीअं सीरियल किलर हूंदा आहिनि तीअं सीरियल रेपिस्ट बि थी सघनि था। त को अहिड़ो माण्हू मौजूदु आहे, उते कहिड़ी छोकिरी महसूसु रही सघंदी। सिंध में तव्हां अॻु ई ॾिसो था त नियाणियुनि जे तालीम जो रेशो इंतिहाई घटि आहे ऐं आला तालीमी इदारनि में अगरि ॾिठो वञे त उहो तादाद अॼु बि 16% आहे। सिंध जे सभिनी आला तालीमी इदारनि में सिर्फ़ु 16% छोकिरियूं आहिनि। अगरि 16% छोकिरियुनि खे बि तहफ़ुज़ न ॾिनो वियो त सुभाणे यूनिवर्सिटियुनि ताईं छोकिरियूं अचण ई बंदि करे छॾींदियूं। तंहिंजे करे ही वाक़िया थियनि था, समाज में तहरीक वधे थो, उन खां पोइ को बि अहिड़ो वाक़ियो थिए थो या इन खां हटी करे को वाक़ियो थिए थो त उन ते सवाइ चंद औरतुनि जे बाक़ी माण्हू मत माठार आहे। अच्छा मैडम इन ते इहो बि ॿुधाइजो ज़ाहिरा, जीअं मां ॿुधायो इंतिज़ामिया खां वठी सभु मामला, ज़ाहिरा असां सिंध अंदरि यूनिवर्सिटियुनि में सूरत हाल ॾिसूं था त जेका असां वटि हुकूमत कंदड़ जमात आहे पीपल्स पार्टी 14 सालनि खां उन पारां सर्च कमेटियूं जोड़े वाइस चांसलरनि खे कहिड़े तरीक़े सां चूंड उन्हनि जी थिए थी ऐं उन खां पोइ जेके उते वाइस चांसलर मौजूदु आहिनि यूनिवर्सिटियुनि अंदरि कहिड़े तरीक़े सां उते हिकु निज़ाम मुकमल जोड़ियो वञे थो ऐं ज़ाहिरा जेके इन्हनि मामलनि ते स्टूडेंट अफेयर्स खां वठी मुख़्तलिफ़ जेके डिपार्टमेंट्स यूनिवर्सिटियुनि अंदरि ठहियल आहिनि उहे कहिड़े तरीक़े सां कमु कनि था, इहे असांजे सभिनी जे साम्हूं आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेके हॉस्टल वार्डन आहिनि उहे केतिरी गैर ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कनि थियूं, जे रियलिस्टिक थिए त उन्हनि उहे सभु शयूं असांजे साम्हूं अचनि थियूं। अवां ज़ाहिरा गुज़िरियल केतिरे अरसे खां लाॻापियल आहियो इन शोबे सां, मजमूई तौर ते मूंखे इहो ॿुधाइजो जेको यूनिवर्सिटियुनि अंदरि हिन वक़्तु हरासमेंट खां वठी इवन मर्डर ताईं जा मामला साम्हूं अचनि पिया, इन मामले जे लाइ बुनियादी तौर ते उनखे रोकण जो सभ खां वॾो सबबु कहिड़ो थो बणिजे यूनिवर्सिटियुनि अंदरि जॾहिं अहिड़ा वाक़िया थियनि था? असांखे त ॾिसो, असांखे सम्झणो पवंदो त यूनिवर्सिटी जे अंदरि पंहिंजा जेके बि सिस्टम आहिनि उहे कंहिं लेवल ताईं ज़रूरु कमु कनि था, पर हिन वक़्तु जेको यूनिवर्सिटी में शागिर्दनि जो तादाद आहे, जेकॾहिं सिर्फ़ु सिंधी यूनिवर्सिटी ॾिसो त रोज़ाने जे हिसाब सां 40,000 शागिर्द यूनिवर्सिटी अचनि था। त 40,000 जे तादाद में जॾहिं शागिर्द अचनि था त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं उन्हनि जा लाॻापियल जेके बि माण्हू आहिनि उन्हनि लाइ इहो मुमकिन कोन्हे को त उहे हर शागिर्द ते नज़र रखनि ऐं उनजी चकाइत जांच पड़ताल कनि ऐं उन्हनि खे अख़लाक़ी जवाब कोन्हे को त शागिर्दनि ते नज़र रखनि, छो त हू एडल्ट आहिनि।
बाक़ी उन्हनि जी ट्रेनिंग, उन्हनि जी तरबियत, उन्हनि खे बहितर माहौल ॾियणु, उन्हनि खे तहफ़ुज़ जो अहसासु ॾियणु इंतिज़ामिया जो फ़र्ज़ु आहे। रही ॻाल्हि हॉस्टलनि जे हवाले सां, त मां पाण सिंध यूनिवर्सिटी थोरे क़ाइदे यूनिवर्सिटियुनि जे हॉस्टलनि में रही आई आहियां। हॉस्टलनि जो अंदरि हिकिड़ो पंहिंजो माहौल हूंदो आहे ऐं उन में अक्सर करे हर मुमकिन कोशिशि कई वेंदी आहे त छोकिरियूं महफ़ूज़ रहनि। उनजे बावजूदि बि को हादसो थिए थो त इहो तमामु ॻणिती जी सूरत हाल पैदा थिए थी। पर अगरि असां हॉस्टलुनि ते तमामु घणो फोकस कयूं था त हुनजो नतीजो इहो निकितो आहे त हाणे हॉस्टलूं जेल खाननि में तब्दील थी चुकियूं आहिनि। छोकिरियुनि जी मोबिलिटी, उते कैमराऊं लॻी चुकियूं आहिनि, सिक्योरिटी कैमराऊं लॻी चुकियूं आहिनि ऐं उहे वधीक असां लाइ ॾुख हिकिड़े टेंशन जो बाहिस आहिनि त असां कीअं सोचे सघूं था त उते छोकिरियुनि जी जेका दर ते लहनि थियूं, अचनि थियूं, वञनि थियूं, केरु हुननि सां गॾु आहे, सॼो कैमराउनि में रिकॉर्ड थिए थो। जीअं बलोचिस्तान यूनिवर्सिटी में कयो वियो त उन में अञा छोकिरियूं वधीक वनरेबल थियनि थियूं। तंहिंजे करे असां सभिनी खे इहो सोचणु घुरिजे त हिन एॾे वॾे तादाद में जेके शागिर्द अचनि था उन्हनि जे हवाले सां कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि। जेका पार्टी हिन महिल इक़्तिदार में आहे, जेके वाइस चांसलर अपॉइंट करे थी, जॾहिं वाइस चांसलर मुक़ररु कया वञनि था त छा उन्हनि जे सीरीअ में इहो ॾिठो वञे थो त हीउ जेको प्रोफेसर आहे, हीउ जेको माण्हू इंतिज़ामी उहिदे ते वेठो आहे, छा उन ते उहो इन जे लाइक़ु आहे, उनखे इहा कैपेसिटी आहे त हू जेंडर जे हवाले सां जेके मैटर्स आहिनि उनखे सम्झे थो, छा हुन ते पाण ते का हरासमेंट जी कंप्लेन न रहंदी आहे। छो त असां वटि अहिड़ा बि वाइस चांसलर मुक़ररु थिया जंहिंजी सिंडिकेट में हरासमेंट जा केस भोॻिया आया, पर उन्हनि खे वाइस चांसलर मुक़ररु कयो वियो। त इक़्तिदारी धुर ते तमामु वॾो हिन महिल अचे थो इहो सॼो जो सॼो त हू इदारनि खे केॾो संजीदगी सां ॾिसनि था। हू वाइस चांसलर खां कॾहिं पुछाणो चांसलर ऑफिस मां जेको सीएम सिंध आहे उहो यूनिवर्सिटियुनि जो ज़ाहिरा सरबराह उहो आहे, उहो चांसलर असांखे आहे। बिल्कुलु नज़र अचे पियो जेको तरीक़े नहीं वारदात जी हूंदो ॻाल्हि आहे, आहे त चांसलर हिसोपति खां ऑफिस वठी मां मुख़्तलिफ़ मामला जॾहिं जहिड़े तरीक़े सां हिकिड़ी थियनि था। ॻाल्हि मां तव्हांखे मेरा साहब सोचियां पई उहा पूरी करिजो त जी जे मामिलो प्लीज़। ॻाल्हि थिए त चांसलर ऑफिस मां यूनिवर्सिटियुनि खे ख़त अचे थो त तव्हां जेके मुक़ररियूं कनि था उनजी तफ़सील ॾियो। कॾहिं बि चांसलर ऑफिस मां यूनिवर्सिटियुनि में इहो ख़त न आयो आहे त तव्हां वटि एंटी हरासमेंट सेल जे जेके रिकमेंडेशन जे नतीजे में जेके सज़ाऊं आहिनि, जेके एक्शन खयां आहिनि, उनजी तफ़सील ॾियो। त इहे जेकी शयूं आहिनि जेसि ताईं को पुछाणो न थींदो का अकाउंट, कॾहिं तव्हां मुतसिब ऑफिस खां पुछो आहे त 10-10 साल के केस छो पिया हलनि हरासमेंट जा, उन्हनि जी अकाउंटेबिलिटी न थींदी, यूनिवर्सिटियुनि जी अकाउंटेबिलिटी न थींदी, तेसि ताईं इहे मामला दॿाया वेंदा ऐं छोकिरियुनि खे या जेके बि माण्हू उन्हनि खे मुलविज़ आहिनि उन्हनि खे लिकायो वेंदो ऐं इहे नतीजे में इहा शइ मुस्तक़िल थींदी ज़ाहिरा रहंदी ऐं इन क़िस्म जा उनजी माण्हू रोकथाम असांखे हिन वक़्त ताईं नज़र न पई अचे। वॾी महिरबानी अव्हांजी, थैंक यू सो मच। ज़ाहिरा जेको ही मामला साम्हूं आया आहिनि उहे इंतहाई अफ़सोसनाक आहिनि। उन सां गॾोगॾु हिकु ॿी जेका अॼु अहम ख़बर साम्हूं आई आहे त सिंध अंदरि शागिर्द यूनियन खे हिकु भेरो ॿीहर बहाल कयो वियो आहे। ज़िया जे दौर अंदरि शागिर्द यूनियन ते पाबंदी हई वई हुई ऐं उन पाबंदी सबबि बि इन क़िस्म जा वाक़िया असांखे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते नज़र आया। उन बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे सोशल एक्टिविस्ट आहिनि सिंधु नवाज़ गांगरो। सिंधु, वॾी महिरबानी अव्हांजी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। ज़ारा जेका सूरत हाल हिन वक़्तु साम्हूं अचे पई, जॾहिं डॉक्टर परवीन रिंद बाबति एहतजाज हली रहिया हुआ ऐं उन वक़्तु उन ते उन जो केस दाख़िल करण में पुलिस 24 कलाकनि खां मथे जो वक़्तु वरितो ऐं उहा ॿुधाए पई त उनखे क़त्ल करण जी कोशिश कई वई हुई। उन दौरान जेका लम्स जी रिपोर्ट साम्हूं आई आहे उनखे अव्हां कीअं पिया ॾिसो? ॾिसो त डॉक्टर निमिता ऐं डॉक्टर नौशीन जी जीअं रिपोर्ट साम्हूं आई आहे जंहिंमें साफ़ ज़ाहिर आहे त इहे जुज़ा हिकु ई माण्हू जा आहिनि। अहिड़ा कहिड़ा ताक़तवर हथ आहिनि जिनखे बचाइण जी कोशिशि कई पई वञे यूनिवर्सिटी जी सभिनी अमलदारनि जा। असां सम्झूं था यूनिवर्सिटी जे सभिनी अमलदारनि जा जुज़ा चेकाए कराइणु घुरिजे ऐं उन बेशी दरिंदे खे जांच करे दुनिया जे साम्हूं आणणु घुरिजे। आख़िर केसि ताईं ॼाण जा लाश जेको आहे तालीमी इदारनि मां वालदेन खे मिलंदा रहंदा। हिकु तरफ़ ॾिसो तव्हां त इहा ख़बर आहे ॿिए पासे असांजी भेण परवीन रिंद जे हरासमेंट वारो वाक़ियो जंहिंखे वार्डन तशद्दुद जो निशानो बणाइण ऐं क़त्ल करण जी कोशिशि कई वई, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु बेशी सिफ़तनुमा इंसान खे मुस्तफ़ा राजपूत खे बचाइण जे लाइ तालीमी इदारनि अंदरि अहिड़ा केतिरा ई उस्तादनि जे रूप में बगड़ वेठल आहिनि जेके केतिरनि ई ॼाणनि खे जिनसी हिरासत कनि था या मुख़्तलिफ़ तरह सां ख़ौफ़ज़दा कनि था। साहिरा तहीम ऐं फरज़ाना जमाली जा वाक़िया पिणु साम्हूं आहिनि जिनखे अहिड़नि दरिंदनि खे दुनिया अॻियां उन्हनि साम्हूं आंदो। न त तव्हां ॾिसो त तालीमी इदारनि अंदरि अहिड़ियूं केतिरियूं ई नियाणियूं आहिनि जेके मुआशरे जे टिच खोफ जे करे डिग्री न मिलण करे ख़ामोश थी वञनि थियूं।
हाणे तव्हां ॾिसो त शागिर्द हाणे शागिर्द यूनियन अॼु ॿाहिरि थी आहे जेका बहितरीन हिकु जेको आहे इंतज़ाम आहे। असां सम्झूं था हाणे जेको आहे शागिर्द इदारनि जे अंदरि उन्हनि जो आवाज़ मज़बूत थींदो जीअं इदारनि अंदरि शागिर्द मज़बूत थी सघनि। मार्कुनि जो तव्हां ॾिसो त मार्कुनि जो इख़्तियार पिणु उस्तादनि खां खसणु घुरिजे, छो त न्याणियुनि वधि खां वधि इन करे ई ब्लैकमेल थियनि थियूं ऐं तालीमी इदारनि अंदरि जेके बि हरासमेंट सेल आहिनि उन्हनि जो को फ़ाइदो नथो थिए, न उन्हनि जो को जेको हुते रिपोर्टूं करायूं वयूं आहिनि दर्ज उन्हनि जो को बि ख़र्चु नथो निकिरे। ऐं सायरा सहीम फरज़ाना जमाली परवीन जॾहिं बि अहिड़ा आवाज़ ॿाहिरि निकिरनि था उन्हनि खे मुख़्तलिफ़ इल्ज़ाम लॻाए हरबा हलाए उन्हनि खे ख़ामोश करण जी कोशिशि करी वञे थी या कमेटी ठाही वञे थी जंहिं त मामिलो थधो थी वञे वक़्ती तरह। पर तव्हां ॾिसो त उन कमेटी जा वरी हेठि उहे आहिनि जेको जीअं परवीन कल्ह असांजी भेण ॿुधायो त जंहिं फरीद आहे असांखे तशदुद कयो उनखे हुनजो हेड बणायो वियो, माना जेको चोर आहिनि उन्हनि खे जेको आहे उनजो हेड बणायो थो वञे। त सिंध अंदरि न्याणी जी तालीम तव्हां ॾिसो त हुई घटि आहे। अहिड़ा जे तालीमी अंदरि वधण वाक़िया न्याणी तालीम खे रोकण जी साज़िश सम्झो था जंहिंखे कामयाब थियण न ॾिबो। अच्छा सिंधु बिल्कुल जेको ज़ाहिरा अवां निशानदी कई आहे जेका सूरत हाल असांखे सॼी सिंध अंदरि नज़र अचे थी। ज़ाहिरा जेका सूबाई हुकूमत आहे उन पारां जॾहिं डॉक्टर आसिम खे यूनिवर्सिटियुनि जे चेयरमैन चूंडण जा इख़्तियार वीसी चूंडण जा इख़्तियार ॾिना वेंदा, पोइ जेके सर्च कमेटियूं आहिनि उहे यूनिवर्सिटियुनि जा वीसी कहिड़े तरीक़े सां चूंडनि थियूं असांजे साम्हूं शयूं आहिनि। ऐं जॾहिं मार्कुनि जे मामले ते जेके बगड़ वेठल आहिनि यूनिवर्सिटियुनि अंदरि उहे न्याणियुनि खे ब्लैकमेल कनि था त उन्हनि ख़िलाफ़ उहे वीसी कहिड़ी कार्रवाई कंदा जेके पाण आयल ई करप्शन जे बुनियाद ते हुजनि। त मजमूई तौर ते हिन वक़्तु जेको हिकु ॿियो ग़लति तासुर मिले पियो या ग़लति तासुर ॾियण जी कोशिशि कई पई वञे। ज़ाहिरा अॻी असां ॾिठो आहे त सिंध अंदरि वॾी मुश्किल सां न्याणियूं यूनिवर्सिटियुनि ताईं पहुचनि थियूं ऐं उन बाबति जेका इन क़िस्म जा वाक़िया थियनि था त उहे केतिरो असरअंदाज़ थियनि थियूं उन्हनि न्याणियुनि बाबति जेके अॻी वॾे ॾुखियाईनि सां यूनिवर्सिटियुनि ते पहुचियूं आहिनि या जेके ॿिया वालदेन जेके पंहिंजे न्याणियुनि खे यूनिवर्सिटियुनि में मोकिलणु चाहिनि था। ॾिसो था जीअं असां पहिरीं ॻाल्हि कई त तालीमी इदारनि अंदरि अहिड़ियूं केतिरियूं न्याणियूं आहिनि जंहिंखे इज़ाफ़ा कयो वञे थो ऐं काफ़ी दफ़ा उन्हनि न्याणियुनि असां ताईं रिपोर्ट बि कई आहे पर हू ॾिसी खोफ़ जे करे मुआशरे में जीअं हू छो त हू मुश्किल सां यूनिवर्सिटियुनि ताईं पहुचनि थियूं। हाणे हू नथियूं चाहिनि त भई असांखे को मामिलो अहिड़ो थी वञे जंहिंजे लाइ असांजी पढ़ाई रुकिजी वञे ऐं तव्हां ॾिसो त उन वजह सां हू ख़ामोश थी वञनि थियूं। न त आहे की केतिरी न्याणियुनि सां उनखे हरासमेंट कयो वञे थो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मार्कुनि जे करे हुनखे ब्लैकमेल कयो वञे थो ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि शयुनि जे करे हुनमें तव्हां केतिरियूं कल्ह बि तव्हां ॾिसो त सोशल मीडिया ते हिकु पोस्ट वायरल थी ऐं उन छोकिरी सां असांजो राब्तो थियो आहे ऐं उन छोकिरीअ बि इहा ॻाल्हि कई आहे त असांखे हिरासा कयो वियो पर असां जॾहिं सोच जे करे ख़ामोश रहियासीं इन करे हू साम्हूं न आई। त आहे की ऐं वीसी हिनजो वीसी जेके वीसीज़ आहिनि तव्हां सायरा फ़हीम जे मामले में ॾिसो, तव्हां फरज़ाना जमाली जे जेको आहे मामले में ॾिसो या वरी परवीन जे मामले में ॾिसो त वीसीज़ जेका आहिनि उहे हमेशह उन्हनि उस्तादनि जी पुठिभराई कनि था उनखे सपोर्ट कनि था ऐं जेको आहे न्याणियुनि ते इल्ज़ाम तराशी कई वञे थी उनखे ख़ामोश करण जे लाइ हरबा हलाए वञनि था। ऐं जॾहिं को जेको जीअं सायरा जे फ़हीम जो वाक़ियो आयो त उनजो जेका दोस्त हुयूं उन्हनि जॾहिं साम्हूं मीडिया ते आयूं त उन्हनि खे ख़ामोश करण लाइ उनजे घर कॉल्स कयूं वञूं उनखे हिरासत कयो वञो उनखे मासूम जा डिटेल ॾिना विया डिग्री जा डिटेल ॾिना वञा। त इहे सभई जेका मामला आहिनि त नीति ख़ुदि उन शइ में उन मामले में मुलविस रहनि था जंहिंजे करे आहे की जेको आहे न्याणियुनि सां इदारनि जे अंदरि आहे की को न को वाक़ियो साम्हूं अचे थो ऐं वरी उनखे वक़्ती तरह उनखे ख़ामोश कयो वञे थो ऐं जेका इंतिहाई न्याणियुनि लाइ असां सम्झूं था इहा हिकु साज़िश आहे हिन मुआशरे जे अंदरि हिन पेट्रियार्कल सोसाइटी में जिते न्याणियुनि लाइ हुई जेको आहे तालीम प्राइम ॾाढो ॾुखियो आहे हुनखे प्रायोरिटी जेको आहे सेकेंड प्रायोरिटी ॾिनी वञे थी उन मुआशरे जे अंदरि अगरि अहिड़ा वाक़िया तालीमी इदारनि में थींदा त वॾी महिरबानी अवां जी सिंधु नवाज़ घांगरो असां सां गॾु मौजूदु हुई। ज़ाहिरी तौर ते जॾहिं यूनिवर्सिटियुनि अंदरि हरासमेंट सेल एक्टिव न हूंदा उहे पंहिंजो किरदारु अदा न कंदा यूनिवर्सिटियुनि में अहम उहिदनि ते जॾहिं करप्ट अंसर वेठल हूंदा त पोइ इन क़िस्म जा अफ़सोसनाक वाक़िया साम्हूं ईंदा। उन सां गॾोगॾु इन्हनि वाक़ियनि ते न सिर्फ़ु उन्हनि सभिनी मुलविस किरदारनि खे सज़ा अचणु घुरिजे पर जंहिं बि हिन मामले खे लहमिटी करण जी कोशिशि कई या तकिड़ो बिना इन्वेस्टिगेशन खे जे ख़ुदकुशी करार ॾियण जी कोशिशि कई उन्हनि ख़िलाफ़ बि जांच थियण जी ज़रूरत आहे। इन प्रोग्राम जो वक़्तु पिणल ते पोइ पंहिंजे मेज़बान मेरा जबीब खे ॾींदा इजाज़त तलावाई।